जॾहिं अवाम जे हक़नि ते धाड़ा लॻंदा हुजनि, जॾहिं कानून जे पासदारनि हथां कानून जो भरम तार तार थींदो हुजे ऐं जॾहिं कानून मकड़ीअ जो ॼार बणिजी वञे जेको कमज़ोर मख जे लाइ त मौत हुजे पर ज़ोरावर जी फूक बि बर्दाश्त न करे सघंदो हुजे, तॾहिं बाज़मीर इंसान ख़ामोशीअ खे ख़तम करे ज़ुल्म ऐं ज़ालिमनि ख़िलाफ़ हक़ ऐं सच जो आवाज़ बुलंद कंदा आहिनि ऐं सचाईअ जा आलमबरदार थी ज़ालिमनि सां जंग जोटींदा आहिनि ऐं पोइ आम माण्हू बि उन ई आवाज़ खे लबैक चई हक़ जी फतह लाइ जाखोड़णु शुरू कंदो आहे। अहिड़े ई आवाज़ जो पड़लाउ भिट धणीअ जी नगरीअ में बि गूंजंदे उन वक़्तु ॿुधो वियो जॾहिं बदअमनी, भत्ताखोरी, फुरलुट, अॻुवाई, कब्ज़ाखोरी समेत ॿियनि समाजी बुराइयुनि शहरियुनि जे चौधारी पंहिंजो घेरो तंग कयो। उन ई वक़्तु भिट शाह जे सान्याह वंदनि पारां बदअमनी ऐं समाजी बुराइयुनि ख़िलाफ़ शहरी इतिहाद जोड़े तारीख़ साज़ रैली कढी वई। त दुनिया में बुराई बुरनि माण्हुनि जे करे नथी थिए, दुनिया में बुराई बुरनि माण्हुनि जे करे न थी आहे, पर दुनिया में बुराई इलाही सुठल माण्हुनि जे ख़ामोश रहण जे करे थी आहे। गुज़िरियल चंद महीननि में असांजे शहर जा 2 साईं जी दरगाह जा फ़क़ीर मारिजी विया आहिनि, खोड़ सारियूं फुरूं थियूं आहिनि, माण्हुनि जे ज़मीनुनि ते कब्ज़ा थिया आहिनि, शहर जे कारोबारी माण्हुनि खां भुंग घुरिया था वञनि, उन्हनि खां भत्ता वसूल कया था वञनि। को माण्हू महफ़ूज़ कोन्हे, का न्याणी महफ़ूज़ कोन्हे जेका स्कूल थी वञे, जेका बनी ते मज़दूरी करण थी वञे। ऐं शहनशाह जी हिन दरगाह ते सॼे मुल्क मां बल्कि मुल्क खां ॿाहिरां बि माण्हू अचनि था ऐं उहे बि अची हिते हैरान थी था वञनि त हीउ हिकिड़ो जेको सॼी दुनिया खे अमन जो पैगाम ॾींदो उन शहर खे छा थी वियो, उन जे शहर जे माण्हुनि सां अहिड़ी हालत छो आहे। भिट शाह जे पसगिरदाई में एतिरा त ॾोहारी माण्हू हिते अची विया आहिनि जिन माण्हुनि इन भिट शाह शहर खे यरगमाल बनाए छॾियो आहे ऐं हर उहो ॾींहुं ख़ाली न आहे जंहिं ॾींहुं का हिते फुर नथी थिए, को हिते माण्हुनि सां ज़्यादती नथी थिए ऐं जंहिं ॾींहुं भिट शाह जे शहर जो रोड बंदि नथो थिए। ऐं कॾहिं कॾहिं त ईअं थियो आहे त उन्हनि माण्हुनि थाणनि ते हमला कया आहिनि ऐं थाणे वारा पंहिंजा दरवाज़ा बंदि करे अंदरि वेही था रहनि। त ख़ुदारा हिन शहर जे अमन जे लाइ कुझु कमु कयो वञे। लतीफ़ सॼे पाकिस्तान जी सुञाण सॼी दुनिया में अमन जो शहर आहे, पर भिट शाह में हींअर अमन न आहे। असां हिन रैली जे थ्रू, असां हिन मेड़ जे थ्रू इहो इंतिज़ामिया खे ऐं हुननि दोस्तनि खे जेके भिट शाह जो अमन ख़राबु करणु था चाहिनि इहो मैसेज ॾियणु था चाहियूं त महिरबानी करे पंहिंजे पाण खे सुधारियो, वरना असीं हिन जे लाइ अमली क़दम कंदासीं ऐं जहिड़ो हू एक्शन कंदा असां हुन जहिड़ो रिएक्शन ॾींदासीं। भिट धणीअ जी भुएं में वधंदड़ बदअमनी आम शहरियुनि खे रोडनि ते निकिरण ते मजबूर करे छॾियो आहे। वसवारनि खे घुर्जे त हू आम माण्हूअ जी दिलि में पैदा थियल इन ई बदिलीअ खे ख़तमु करण लाइ जल्दी के जोगा उपाउ वठनि। जेकर अहिड़ा तकड़ा उपाउ न वरिता विया त पोइ आम माण्हूअ जो इंसाफ़ ऐं कानून तां वेसा ख़तमु थी वेंदो ऐं पोइ ज़ाहिर थींदड़ नतीजनि जी ज़िम्मेवार रियासत ई हूंदी। कैमरामैन विजय कुमार सां गॾु ख़ुर्शीद बुगियो, सिंध टीवी न्यूज़, भिट शाह।